अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माया फराशा। सबको पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं ईरान जे सदर मसूद पेज़ेश्कियान अमन मुआहिदे ते सहियूं करे छॾियूं। मुआहिदो फौरी तौर लागू थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ऐलान। डोनाल्ड ट्रंप ऐं मसूद पेज़ेश्कियान इलेक्ट्रॉनिक सहियुनि बाद मुआहिदे जी कापी सोशल मीडिया ते शेयर करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में मुआहिदे ते फौरी तौर ते अमल दरामद थींदो। ईरान हुर्मुज़ वारो लंघ खोलींदो ऐं अमेरिका सामूंडी नाकाबंदी ख़त्म कंदो। शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त मुआहिदो ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम जो बुनियाद साबित थींदो। ॿिन्ही मुल्कनि जे आला तरीन क़यादत पारां मफ़ाहमती याददाश्त ते सहियुनि जो अमल तकरार जे हल लाइ सिफ़ारती अज़म खे ज़ाहिर करे थो। अमरीकी सदर ट्रंप पारां फ्रांस में सदर मैक्रोन सां गॾु मुआहिदे ते सही तकरार जे हल में पाकिस्तान ऐं क़तर जे किरदार जी वाखाण। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं क़तर ॻाल्हियुनि लाइ वॾो कमु कयो। हतमी मुआहिदे लाइ 60 ॾींहं जो मुदो मुश्किल डेडलाइन नाहे। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त ईरान सुठो वर्ता कयो त $300 अरब फंडिंग ताईं पहुच हासिल करे सघे थो। ईरान जे मंझि रक़म जी वापसी ऐं पाबंदियुनि में नरमी थी सघे थी। ईरान जे पढ़ी तर्जुमान इस्माइल बक़ई चयो आहे त अमेरिका ईरान में मफ़ाहमती याददाश्त ते अमल दरामद लाइ फौरी ॻाल्हियूं शुरू कयूं वेंदियूं। सुभाणे जुमे जे ॾींहुं स्विट्ज़रलैंड में ॻाल्हियुनि जी फ़िलहाल तस्दीक़ नथी करे सघिजे। ईरान जो एटमी मवाद ॿाहिरि न उमाणियो वेंदो। ईरान जे मीज़ाइल प्रोग्राम ते ॻाल्हियूं नथियूं करे सघजनि। इस्माइल बक़ई चयो आहे त ईरान खे अॼु खां 60 ॾींहं पंहिंजो तेल विकिरो करण जी इजाज़त मिलणु घुरिजे। ॿी धुर खे ख़िते में फ़ौजी मौजूदगीअ में इज़ाफ़ो न करणु घुरिजे। हुर्मुज़ में जहाज़नि जे ख़िदमतुनि एवज़ फ़ीस वसूल कई वेंदी।